मुझेड़ो घुरियो यार मूंखे मिली वियो मुझेड़ो घुरियो यार मूंखे मिली वियो मुझेड़ो घुरियो यार मूंखे मिली वियो सफ़ा हीरन जो हार मूंखे मिली वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJD न्यूज़ में आया वज़ीर असां सां गॾु मौजूदु आहे सिंध जी उभरंदड़ फनकारा फ़ाइज़ा अली। अचो त साण ॻाल्हि ॿोल था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु तव्हां सकरणी में शो करणु आयो, अॻु में तव्हां घणा शो कया? मूंखे तक़रीबन यादि न आहे, मूं 40 एतिरे माना 40 जे क़रीब ई कया हूंदा ऐं मूंखे अॼु तमामु घणी ख़ुशी थी थिए। मां सकरनि में शो कयां थी ऐं तव्हां सभिनीनि जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि जिन्हनि मुंहिंजो साथ ॾिनो आहे। अदा दिलीप देवड़े जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि ऐं शफ़ी मोहम्मद खोखर साहब उन्हनि जूं बि महिरबानियूं। नूर हसन उनर साहब तव्हां शो कयो पिया सकरणी में, उन में भाउ नूर हसन जी शाइरी पाए? जी जी, तमामु बहितरीनु शाइरी आहे ऐं मूंखे ॻाइण में बि मज़ो आयो। मूंखे शाइरी तमामु सुठी लॻी। तव्हां सभिनीनि जूं शाइरियूं भलियूं आहिनि। अॼु तक़रीबन केतिरनि शाइरनि जी तव्हां शाइरी ॻाईंदव? काफ़ी सारा शाइर आहिनि। टिकटॉक तव्हां ठाहींदव? टिकटॉक? हा, टिकटॉक खे कीअं ॾिसो? जी, टिकटॉक खे तव्हां कीअं ॾिसो? टिकटॉक माशाल्लाह त काफ़ी सारो हले टिकटॉक पियो। टिकटॉक वारनि कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो? टिकटॉक वारनि खे बसि हू पंहिंजी मस्ती में ख़ुशि आहिनि, टिकटॉक ठाहींदा रहनि ऐं असां अच्छा, ॻाइण सां तव्हांजी दिलचस्पी तमामु घणी आहे, केतिरे हद ताईं? मूंखे तमामु घणो शौक़ु आहे पंहिंजी राग सां ऐं मूंखे माना इलाही शौक़ु आहे त मां सिंगिंग में तव्हां सभु मुंहिंजो साथ ॾियो ऐं इनशाला उमेदु आहे त मंज़िल मिली वेंदी। कंहिंखां पिया सिखो, कंहिंखां सिखिया, कंहिंखां उस्तादी वरिती आहे? उस्ताद पीर बख्श ऐं अब्दुल सत्तार ख़ान फ़कीर, उहे मूंखे सेखारींदा आहिनि। तव्हांजे ख़ानदान मां कॾहिं कंहिं ॻायो अॻु में को तव्हांजो वालिद साहिबु या को? न, मुंहिंजे वालिद साहिब त न, बाक़ी मुंहिंजी ॾाॾी राज़दा परवीन ऐं मुंहिंजी वालदा बाबरा परवीन ऐं मुंहिंजी बुआ शबाना परवीन, उहे सिंगर आहे। इहे सभु परवीन आहिनि। ऐं तव्हां? मां फ़ाइज़ा अली। तव्हां वरी पोइ चेंज छो? मुंहिंजो हिकिड़ो शाइर हो जेको मुंहिंजो गीत मक़बूल वियो, मिठा मेराण जा माण्हू, उन शाइर मूंखे इहो नालो उन्हनि रखियो त फ़ाइज़ा अली। मूंखे सभिनीनि चयो त सभु परवीन आहिनि त तव्हां बि फ़ाइज़ा परवीन थी वञो, लेकिन उन चयो कि न, फ़ाइज़ा अली सही आहे। सिंध जो आवाम खे कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो? सिंध जी आवाम खे इहो ई चवंदसि त पंहिंजे फ़न सां प्यारु रखनि ऐं पंहिंजी महिनत करनि। अहिड़ो वफ़ादार मूंखे मिली वियो, अहिड़ो वफ़ादार मूंखे मिली वियो।